बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद इंतज़ामिया पारां कब्ज़ा ड्राहिण जी आड़ में ॾाढ। बिना नोटिस ते प्रेस क्लब जी इमारत जो अधु हिसो ड्राहे पट। सहाफ़ियुनि जो एहतजाज। सॼी सिंध में डीसी ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान। जैकबाबाद में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कब्ज़नि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन दौरान डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल पारां अवामी पज़ीराई मिलण बाद ॾाढ ऐं जबर ते लही आयो आहे। बिना कंहिं नोटिस जे अवामी इदारे प्रेस क्लब जी इमारत जो अधु हिसो सुबुह सवेरे ड्राहे पट कयो वियो। इमारत मां सामान कढण जी बि मोहलत न ॾिनी वई। प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंकी डीसी जे गैर मुनसिफ़ाने अमल ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। जमीयत उलमा इस्लाम जे मरकज़ी अॻवान हाफ़िज़ हुसैन अहमद पारां प्रेस खे प्रेस करण जी मज़म्मत। जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान जे अॻवान ऐं अॻूणे सेनेटर हाफ़िज़ हुसैन अहमद प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंकी सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे चयो त प्रेस खे प्रेस करण लाइ हाणे प्रेस क्लब्स खे टारगेट कयो पियो वञे। जेकॾहिं जैकबाबाद प्रेस क्लब जो नालो बिलावल या बनी गारा प्रेस क्लब हुजे हा त इहा कार्रवाई न कई वञे हा। जैकबाबाद में बासरनि जा अरबें रुपयनि जी सरकारी मिल्कियतनि ते कब्ज़ा थियल आहिनि, जन बाबति इंतज़ामिया खे चङी रीति ख़बर आहे। हाणे समूरे शहर मां कब्ज़ा ख़त्म थियण घुरिजनि। ठुल में आबपाशी खाते जे प्लाटनि तां कब्ज़ा हटाइण लाइ इंतज़ामिया जो ऑपरेशन। डीसी जैकबाबाद जे हुकुम ते ठुल शहर में सोन वाह जे कपरनि तां कब्ज़ा हटाइण लाइ एसी ऐं मुख़्तियार कार ठुल जी अॻवानी में ऑपरेशन कयो वियो। आबपाशी खाते जी ज़मीन ते ठहियल दुकान ऐं घर ड्राहे पट कया विया। शहरियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया रुगो ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रही आहे। ॿिए पासे एसी ठुल ऐं मुख़्तियार कार ठुल जो चवणु आहे त कार्रवाई बराबरी जी बुनियाद ते कई वई आहे। गढ़ी खैरो में आबपाशी जी ज़मीन तां कब्ज़ा हटाइण लाइ इंतज़ामिया जो ऑपरेशन। एसी गढ़ी खैरो डॉक्टर सनाउल्ला भट्टी आबपाशी अमलदार ऐं पुलिस नफ़री साण करे बेगारी केनाल, ईदन वाह, लुंड माइनर ऐं सैरवाह जे कपनि ते अॾियल दुकान ऐं घर ड्राहे पट करे छॾिया। ओचितो ऑपरेशन दौरान घरनि में वेठल ॿारनि ऐं औरतुनि में कीहाट पइजी विया ऐं औरतूं घरनि मां क़ुरान पाक खणी आयूं, जंहिं बाद खेनि घरनि मां सामान कढण लाइ वक़्तु ॾिनो वियो। ऑपरेशन खां अॻु क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाज पिणु कयो वियो, जन खे एसी पारां ख़ातिरी कराई वई त बिना कंहिं फ़र्क़ जे ऑपरेशन कयो वेंदो। गौसपुर में मोटर ठाहींदे करंट लॻण सबबि नौजवान फौत। मुखी पाड़े में घर अंदर मोटर जी मरम्मत कंदे 40 वरनि जो नौजवान अली नवाज़ ओगाही करंट लॻण सबबि फौत थी वियो। संदसि मर्द घर पहुतो त घर भातियुनि में कोहराम मची वियो। गढ़ी असन में ॻोठाणनि जो RD 44 पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि अकबर निंदवाणी, मोहम्मद हसन खोसो, मोहम्मद अली धूअ ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। संदन चवणु हो त SHO RD 44 अब्दुल गफ़ार कमरानी जी मुक़ररी बाद इलाइक़े जो अमन अमान तबाह थी वियो आहे। SSP खे अपील आहे त खेसि बदिली करे अमन अमान बहाल करायो वञे। बटियारी भरिसां ॻोठ खे बाह, 25 घर सड़ी रख, फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाह ते ज़ाब्तो आंदो। ॻोठ मीर ख़ान मरी में चुल्ह मां चिण गुथण सबबि हिकु घर खे बाह लॻी वई, जंहिं बाद इहा बाह सॼे ॻोठ खे वकोड़े वई ऐं 25 घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। मुतासिरनि में अली मुराद मरी, मीर ख़ान मरी, सावण मरी, हुसैन मरी, जलाल मरी, आचर मरी, ग़ुलाम अली मरी, हनीफ़ मरी, प्रभु कोली, ॾियालो कोली ऐं ॿिया शामिल आहिनि। मुतासिरनि मूजिबि फायर ब्रिगेड खे इतला कयोसीं, जंहिं बाद ख़बर पई त हू रस्ते में ख़राब थी पई आहे, जंहिं बाद असीं पंहिंजी मदद पाण तहत बाह विसाई आहे। हुननि अपील कई त असांजी माली सहायता कई वञे। गढ़ी असन में सरदार शरीफ ख़ान बुलेदी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। जस्कम पारां कामरेड लियाकत सरकी, बशीर सरकी, सोहणो बिरोही ऐं जानी सरकी जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं घुर कई वई त सरदार शरीफ ख़ान बुलेदी जे क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वञे। बुरड़ी शाकरी में ॻोठ रावल मीर बहार जो प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम। यूनियन काउंसिल शेख भरकियो जे ॻोठ रावल मीर बहार जे प्राइमरी स्कूल जा मासूम ॿार हिन जदीद दौर में बि बिना छत ऐं फर्नीचर वारे स्कूल में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। मासूम ॿारनि सेक्रेटरी तालीम खे अपील कंदे चयो त स्कूल जी इमारत जो जल्द कमु करायो वञे। मीरपुर गुरडो में फसल जी भेल तां पहोड़ बिरादरी में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ रहमान सरकी में थियल झेड़े में अब्दुल गफ़ार पहोड़ ऐं न्याज़ पहोड़ सख़्त ज़ख़्मी थी पिया, जन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस मोहम्मद ख़ान पहोड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। काज़ी अहमद में जस्कम पारां सिंध में कश्मीरियुनि खे ज़मीनूं ॾेई आबाद करण ख़िलाफ़ एहतजाज। जस्कम अॻवाननि फ़क़ीर साजन कुंभर, पीर नईम असलम सोडर, सिकंदर मला ऐं ॿियनि प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त साज़िशनि तहत सिंध में धारिया आबाद करे सिंध खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। कश्मीरियुनि खे सिंध में ज़मीनूं ॾेई आबाद करण वारे अमल जी सख़्त मुखालिफ़त करियूं था। सिंध ते अॻे ई पंजाबियुनि, बंगालियुनि, पठाणनि ऐं बिहारियुनि जी यलगार आहे। हाणे वरी कश्मीरियुनि खे ज़मीनूं ॾियण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। बोज़दार वरा जे मोहम्मद ख़ान बोज़दार पाड़े में गंदगी पखड़जण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज। इलाइक़े वासियुनि उस्ताद मोहम्मद अली बोज़दार, राजा रफ़ीक बोज़दार, फ़िदा हुसैन बोज़दार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त पाड़े में गंदे पाणी जो प्रॉपर नेकाल न हुअण सबबि घर अॻियां गंदो पाणी बीठल रहे थो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं पखड़जी रहियूं आहिनि। हुननि घुर कई त पाड़े में सफ़ाई कराए नेकाल वारो सिस्टम जोड़ियो वञे।
दरिया खान मरी जे मरी पाड़े में गंदगी जो आज़ार, टाउन अमलो शिकायत बावजूद न पहुतो। इलाइक़ी वासी फ़कीर मोहम्मद अयूब पल मूजिब केतिरनि ॾींहनि खां नाली जो पानी घरनि अॻियां बीठो आहे, शिकायत बावजूद सफ़ाई न पई कराई वञे। पंगिरो जे ख़ानगी तालीमी इदारे पारां शागिर्दनि जी ज़हनी परख ऐं औसर लाइ मेगा टेस्ट जो एहतमाम कयो वियो। चेयरमैन वाटर बोर्ड समेत तालीमी माहिरनि जी शिरकत। ख़ानगी इदारे ब्राइट फ्यूचर मॉडल स्कूल पारां यूनिवर्सिटी तरफ़ करायल मेगा टेस्ट जी महिमान ख़ासि वाखाण कंदे चयो त ख़ुशी थी आहे त पंगिरो जहिड़े पुठिते पयल इलाइक़े में अहिड़ी मयारी तालीम ॾिनी पई वञे ऐं शागिर्दनि खे यूनिवर्सिटी तरफ़ जी टेस्ट लाइ तयारु कयो पियो वञे। जी तो तमाम दोस्तन के खबर है तो मूसा नाइंसाफ़ी थी हिकिड़ो SHO मुमताज़ घारे जो उन वडेरन जी वांगार वही करे पैसा वठी करे मूं ते नाइंसाफ़ी कई आहे। मुझे ज़मीन ते केस हले पियो ऐं मुझे ऑलरेडी ठट्ठा सेशन कोर्ट ते केस दाख़िल आहिनि। उन खां पोइ मां प्रोटेक्शन आर्डर भी दाख़िल करायो हो। SHO घारे को खिलाफ़ 15 तारीख़ ते उनकी तारीख़ हुई। उन खां पोइ असांखे SP साहब घुराई आहे 10 तारीख़ ते असांजी फ़ैसिलो थियणो हो। हिन रात में मुमताज़ ब्रोही उन्हनि सां सेटिंग करे कुछ दहशतगर्द अनासिर आहिनि बहावलपुर जा ॿाहिरों जा उन्हनि को पैसा वठी करे मुंहिंजी ज़मीन ते उन्हनि खे कब्ज़ो कराए ॾिनो अथनि। मुंहिंजे हारियुनि जी औरतनि मालनि उन्हनि खे वठी वियो, गिरफ़्तार करे वियो। बकरियूं माल मुंहिंजा काहे वियो, अञा ताईं मौक़े न ॾिनो अथनि। एहतजाज करने का मकसद ये है कि जिस ज़मीन के ऊपर ये जो मसला चल रहा है, ये कोर्ट में पहले से ये मसला चल रहा है और उसके स्टे आर्डर हमारे पास मौजूद है। उसके बावजूद SHO मुमताज़ जो है उसने भत्ते की रकम मांगी है 50 लाख रुपए, हमने नहीं दी। और पूरे ज़िले के अंदर मशहूर है कि SHO मुमताज़ मरोई के क्या किरदार है इस ज़िले के अंदर। आज हमने जो एहतजाज किया है, ये एक SHO है, मुमताज़ नाम है उनका, घारों का। उसने बहुत से औरतों और बच्चों को बेगुनाह गिरफ्तार किया है। उस हवाले से आज हमने ये पूरा मन एहतजाज रखा है। घारो पुलिस खिलाफ मरी इत्तेहाद तरफां धाबे जी घारो ऐं ठठो में एहतजाज। मरी इत्तेहाद जे अॻवान मीर मलूक मरी मूजिब घारो पुलिस पारां 50 लख भत्तो न ॾियण ते असां ते कब्ज़ा माफ़िया जा इल्ज़ाम लॻाए कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि ऐं नियाणियुनि तोड़े ॿारनि ते तशद्दुद करे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।